जो मज़हबी कॉन्सेप्ट है न तो जीअं जीअं इबादतूं वधनि पियूं तीअं तीअं वरी शैतान बि वधीक सरगर्म थींदो वञे। सो जीअं जीअं शऊर वधे पियो तीअं वरी शऊर ते हमला बि ओतिरा वधीक जारी आहिनि, संद जे इल्म ते, अकुल ते, संद जे वसीलनि ते, रोज़गार ते। तंहिंजे करे जीअं जीअं पाण सगारा थियूं था पंहिंजी रफ़्तार आहे पेर पेर में, पंहिंजे संद जे मुखालफ़नि जी रफ़्तार तेज़ आहे। उहे बुलेट ट्रेन वारी रफ़्तार सां हलनि पिया, पंहिंजी रफ़्तार पाण वधूं पिया पर उहा रफ़्तार कान्हे। मूं जेका अॼु हिते ॻाल्हि कई, तव्हां जेको सुवालु पुछो उहा इहा ॻाल्हि हुई त मजबूर आहियूं, बेवस आहियूं, हले कोन थो असांजो वस, हू ॾाढा आहिनि, हू ज़ालिम आहिनि, नौकिरी विकामी वई, ॾाढो पढ़ियुसि, ॾाढी महिनत कयमि, दाख़िला कान थी, सियासी जदोजहद कईसीं, नतीजो कोन निकितो। मूं उन्हनि नौजवाननि खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त इहा जेका बेवसी ऐं मजबूरी आहे, इहा मजबूरी रुॻो अज़ाब कोन्हे, मजबूरीअ दुनिया लाइ नवां रस्ता कढिया आहिनि। इंसान मजबूर थियो पेट जे बुख जे हथां, तॾहिं इंसान ज़रात ॿियायो न त शिकार कंदो हो, अॼु खां 1000 साल में, लखे साल में। मजबूर थियो सीअ जे हथां, मजबूर न थिया, कंफर्टेबल जा घर ई कोन ठाहिया। मजबूर थियो सीउ लॻुसि या गर्मी लॻसि त घर ठाहीं, झूपड़ी ठाहीं, गारनि में रहियो, मजबूरी आंदुसि। मजबूर थियो जॾहिं एप्स हुआ, उहे चइनी हथनि पेरनि ते ज़मीन ते हलंदा हुआ। जॾहिं मजबूर थिया, चौधारी फसल ख़तमु थी विया, ख़ुराक हुई कान, वणनि जे चौधारी पाणी अची वियो, झंग घटिजी विया, त उनखे लही पंधु करिणो पियो। पंधु जो करिणो पियो त उनखे ॿिनि हथनि ते उभो थियणो पियो, परे परे ताईं ॾिसण लाइ। उन मजबूरीअ ख़तरनि खां बचण जे लाइ ॿिनि पेरनि जे बजाए, चइनि पेरनि जे बजाए ॿिनि पेरनि ते उभो थियो, इर्तिका थी। तंहिंजे करे हीअ जेके मजबूरियूं आहिनि असांखे, करप्शन जूं, बैड गवर्नेंस जूं, इहे असांखे शेख अयाज़ जे लफ़्ज़नि में त ही माण्हू वेह जो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया। ही जीअं लुकूं लॻंदियूं पाण वधीक रुक थियूं, पाण सरेंडर करे छॾियो त कुझु कोन थींदो, त पोइ वाक़ई पाण पोयां रहिजी वेंदासीं। पर जेकॾहिं पाण हर चैलेंज खां पोइ चयो त इन चैलेंज खे ओवरकम कंदासीं, भला पाण को दुनिया में निराला माण्हू ई हुजे, चीनी बि आहिनि न, जैपनीज़ बि आहिनि, रशियन बि आहिनि, अंग्रेज़ बि आहिनि, उहे मुश्किलातुनि सां टकराए पंहिंजे पेरनि ते बीठा आहिनि। मलेशिया जहिड़ा मुल्क निकिता आहिनि, सिंगापुर जहिड़ा नंढा नंढा मुल्क, UAE। पाण छो नथा थी सघूं? पाण थी सघूं था, पंहिंजे गोॾनि ते लानतूं विझणु छॾियूं ऐं पाण पंहिंजे हौसले सां उथी खड़ा थियूं ऐं जेके बि चैलेंजिस आहिनि उनखे डिफीट कयूं। तव्हां सम्झो था त हीउ सफ़र शुरू थियो आहे ऐं उहो वधे पियो? मुंहिंजे ख़्याल में वधे पियो, पर रफ़्तार स्लो आहे। इन करे आउं इरादतन जेॾां वञा थो, सॼी दुनिया में हलां थो, हिते बि संदरे ॻोठ ॻोठ में हलां थो, उते आउं चवां थो त रुॻो सियासत जा नारा ऐं रुॻो जदोजहदूं, रैलियूं, जलसा जेके असीं कयूं था, आउं पाण सॼो ॾींहुं कयां थो, उहे काफ़ी न आहिनि। उहे ॿोड़ जो हिकिड़ो हिसो आहिनि, भाॼी आहिनि या पाणी आहिनि, पर ॿोड़ में मसाला बि खपनि, भाॼी बि खपे, पाणी बि खपे, दाग़ बि खपे। तंहिंजे करे सिंध में सियासी जदोजहद बि खपे, फ़न, इल्म ऐं अदब बि खपे, मैरिट बि खपे, तालीम खपे, कैरियर ते बि ध्यानु ॾियणु खपे। ऐं सिंध में जेके बिदअतूं आहिनि, जेके असीं पंहिंजे तारीख़ ऐं कल्चर जे रिवायतुनि जे आड़ में रखियो वेठा आहियूं, गैरत, नाम निहाद गैरत, अब आउं गैरती मुड़ुसु आहियां। गैरती मुड़ुसु जेको ज़ाल खे कार्ड लाइ 200-500-5000 रुपया लाइ बीहारण में गैरत कोन्हेसि, धीअ कॉलेज वेंदी त गैरत आहेसि। उहा धीअ पिनंदी वई, बैंक MCB ऐं UBL लाॻियो लठूं खाईंदी, ओॾी महिल गैरत कान्हे। सिलेक्टिव गैरत, चूंड करे हिन ॻाल्हि में गैरती थियणो आहे, हिन ॻाल्हि में कोन्ह थियणो आहे। इहा गैरत हिन मां जान छॾायूं, हक़ीक़ी गैरत कयूं। हक़ीक़ी गैरत कहिड़ी हूंदी आहे? पंहिंजे वसीलनि ते, पंहिंजे क़ौम ते, पंहिंजे वतन ते, पंहिंजी ॿोलीअ ते। ॿियो त इहे जेके ॿिया ट्रेडिशन्स आहिनि, संग चटी, नंढी उमिरि में शादी, फलाणी नाले करे छॾीसीं, बाप मुंहिंजी धीअ पंहिंजे भाउ जे पुट जे नाले करे छॾीसीं। ऐं ॿियो त न्याणी 8 दर्जा पास आहे, घर वेठी आहे। टियों त ॿार खे मजबूर थो कयो वञे त फलाणो कैरियर खनि, ॿार खे छॾिजे त पाण खणे। चोथों त या अबा या हिननि सां विड़ी वठो, या हिननि सां विड़ी वठो, या हिन जंहिंजी हुकूमत आहे हिननि सां विड़ो, या वरी जेके ॿियनि सूबनि में वेठा आहिनि, बाबा ही हुननि जा मददगार, हू हिननि जा मददगार। सभु मुहाज़ गॾु खोलणु मुश्किल आहे, पर थोरा थोरा मुहाज़ खोलणा पवंदा। सिंध में अखि रुॻो ॿियनि सूबनि जी कान्हे, या सिंध में अखि रुॻो हिते जे करप्ट हुकुमराननि जी कोन्हे। हिते जे करप्ट हुकुमराननि जी बि आहे, ॿियनि सूबनि जी बि आहे। करप्ट जेको निज़ाम आहे उन जी बि आहे, जेके असांजे कराची शहर खे विराइण जी साज़िश में आहिनि उन्हनि जी बि आहे, जेके ॿियनि सूबनि मां एक्सट्रीमिस्ट फोर्सिस हिते हाणे असांजे धरतीअ ते इंतिहा पसंदी पखेड़ीनि था, उन्हनि जो बि ख़तरो आहे। इन्हनि सभिनी हिकिड़े खां अखियूं पूरे ॿिए सां विढ़ंदासीं त पोइ हिकिड़े पासे खां उहो हमिलो सख़्तु ऐं जारह थी वेंदो। तंहिंजे करे थोरी थोरी मज़ामत, ऑर्गनाइज़्ड मज़ामत, उहा हर जाइ ते कबी। ऐं आख़िर में आउं तव्हां सां वरी इहा ॻाल्हि दोहिरायां थो, इहा सोचे सम्झी बार बार चवां पियो त हीअ जेका 18वीं तरमीम आहे,
उन में ॿ पॉसिबिलिटीज़ आहिनि। हिकिड़ी पॉसिबिलिटी इहा आहे त उहो 28 तरमीम सूबा विरासत इहो डपु ॾियारे पोइ 18 तरमीम खां पुठिते हटाइनि NFC जे हिसे मां। ॿुधाइनि, वॾी ॻाल्हि ॿुधाइबी आहे, उहो जेको कालीन विकिणंदा आहिनि पंहिंजा अफ़गानी भाउर, बसि 10,000 का आख़िर में चवंदा आहिनि 120 रुपया दो। तीअं मुमकिन आहे त ईअं हुजे त हू तव्हांखे एॾो वॾो सूबनि जी ॻाल्हि ॿुधाए पोइ तव्हांखे चवनि त हाणे 18 तरमीम ते हथु खणो ऐं NFC जे हिसे ते हथु खणो। पर मुमकिन आहे त इहो जेको माहौल ठाहिनि पिया वाक़ई सूबा टोड़ण जो हुननि जो मक़सदु हुजे ऐं वाक़ई हिननि जी अखि में सिंध हुजे। तंहिंजे करे उन्हनि खे आउं ॿुधाइणु चाहियां थो ऐं आउं तव्हांजे ज़रिए पंहिंजे पुरअमन शागिर्दनि नौजवाननि खे अपील बि कयां पियो, हिदायत बि कयां पियो, गस बि सम्झायां पियो त जेकॾहिं इन क़िस्म जी का बि सिंध दुश्मन, ऐं आउं सिंध दुश्मन रुॻो कोन चवंदुसि, सिंध दुश्मन आहे, पाकिस्तान दुश्मन आहे, साउथ एशिया दुश्मन आहे, जेकॾहिं का बि इन क़िस्म जी सिंध खे विरहाइण वारी सिंध दुश्मन, मुल्क दुश्मन ऐं साउथ एशिया दुश्मन का हक़ीक़ी मूवमेंट थिए, का हक़ीक़ी अहिड़ी करारदाद सिंध असेंबली या क़ौमी असेंबली में किथे मूव करण लाइ, टेबल थियण लाइ कोशिशि थिए त अयाज़ लतीफ़ पलीजे जे चवण खां सवाइ ऐं सिंध जे सियासी धुरियुनि खां चवण खां सवाइ कराचीअ खां कश्मीर ताईं ऐं कराचीअ खां मीरपुर माथेले ऐं ओबावड़े ताईं ॾींहंनि जा ॾींहं, हफ़्तनि जा हफ़्ता, महीननि जा महीना, ज़रूरत पवे त सालनि जा साल समूरी चुरपुर बंदि थी वञणु खपे, समूरा रोड स्टैंड स्टिल थी वञणु खपनि, किथां पखी बि न लंघे सघे, सिंध सॼी ब्लॉक थी वञणु खपे पाण मुरादो। सिंध जा नौजवान हिन मुंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजे मग़ज़ में विहारे छॾीनि ऐं सिंध जा सियासी कारकुन अहिड़ी साज़िश थिए त रुॻो रैलियूं ऐं मुज़ाहिरा ऐं जलसा उहे नतीजा ख़ैज़ एॾा वॾा न रहंदा। असीं सभु पंहिंजे हाल आहिर कमु कंदासीं, पर पुरअमुन तरीक़े सां कंहिंखे ॾंडो ऐं पथर हणण खां सवाइ सॼी सिंध जा रोड रस्ता मुकमल तौर ते ब्लॉक थी वञणु खपनि ऐं महीनो थियनि, साल थियनि, जेसीं पुठिते न हटनि तेसीं सिंध में चुरपुर ते पाबंदी हुअणु घुरिजे।